तो चार अक्षो खेरा जी तमाम मुझे सुरो अज को मुझे व्लॉग है जो मुझे टॉपिक है जो तो दोस्तों मेरा ने हली तव्हांखे उते ॾेखारींदासीं जानवर हिरण इन खां अलावा फारा मीर जा जेको तो शिकारी कुत्ता ऐं मीर जा जेको कबूतर माना जेके जेके मीर जी शयूं आहिनि उहे तव्हांखे ॾेखारींदासीं मुंहिंजे हिन व्लॉग में। त हिकु नंढी रिक्वेस्ट आहे त जेके जेके दोस्त मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां अची रहिया आहिनि त उन्हनि खे हिकु नंढी मुंहिंजी जेका गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, कमेंट कंदा, शेयर कंदा ऐं जेको आहे सो वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा जीअं त मुंहिंजी अचण वारी हर हिकु नई वीडियो तव्हां वटि पहुची वञे। सो हाणे काला या दोस्त जी त यार अचे असां वेठा थिया लॻा। सो हाणे मां तयारु थी पोइ मिलंदासीं दोस्तनि सां हलंदासीं मेराणे। सो तव्हांखे हुते ॾेखारींदासीं मेराणे जा मंज़र। सो अचो त हलूं मेराणे निकिरंदा। मामू सादिक बि अचे थो जेको असांखे मेराणे जेको आहे घुमाईंदो दोस्त बि आहे कराची जो काॾे अब्दुल्ला खणी जो अच मां सादिक। तो असां हाणे हलूं था काॾे ऐं मेराणो माशाअल्लाह हा न। हा सादिक बि आहे। हाणे हली रहिया आहियूं मेराणे तरफ़। मेराणे जे तरफ़ रुख कयो आहे। रस्तनि तां ख़ूबसूरत नज़ारा, ख़ूबसूरत वादियूं तव्हांजे नज़रनि जे साम्हूं कंदो हलंदुसि। बराए महिरबानी करे वीडियो खे स्किप न कजो, आख़िर ताईं हलिजो। हाणे हितां हलंदासीं सिधो मीर शानवाज़ स्टालपुर वटि। उतां हुन खां वठंदासीं इजाज़त। जेकॾहिं हुन इजाज़त ॾिनी त मेराणो घुमी सघंदासीं, जेकॾहिं न ॾिनी त न घुमी सघंदासीं। दुआ कयो त इजाज़त मिले। हाणे हलूं था। हाणे पहुता हूँ कोट जी गेट वटि। हाणे हलंदासीं गेट खां अंदरि सीधो मीर शानवाज़ जी औताक ते ऐं हुन खां वठंदासीं हाणे इजाज़त। मामू सादिक बि असां सां गॾु आहे ऐं दोस्त बि असां सां गॾु आहिनि। सो हलो। मामू सादिक मीर शानवाज़ खां इजाज़त वठी वियो आहे। दुआ कयो त हू मञी पए। जेकॾहिं मञी वियो त पोइ तव्हांखे ख़ूबसूरत नज़ारा ॾिसण वटि मिलंदा। सो हीअ आहे मीर शान जो औताक। मीर शान असांखे इजाज़त ॾेई छॾी घुमण लाइ। हाणे असां हलूं था। बाक़ी तकरीबन हिकिड़े मिंटे पता है। हाणे हलूं था बाक़ी पुॼण वारा आहियूं। दोस्त मुस्तफ़ा कराची दोस्त अंदरि मेराणे जी हद मिलण असां ख़ूबसूरत वण ॾिसण में आया। इन खां अलावा ख़ूबसूरत पखी जेको आहे सो ॾिसण में आया। ऐं ख़ासि ॻाल्हि त इहा आहे हितां जा वण ॾिसी ईअं पियो लॻे त ॼण त असां जन्नत जे अंदरि अची विया आहियूं। माना थधिड़ी छांव, मथां पखियुनि जो आवाज़ु। पहुचियासीं मेराणे जे गेट ते। हीअ गेट आहे फस्ट। इन खां पोइ आहे हिकिड़ो सेकेंड गेट। उन खां पोइ आहिनि हिरण। तव्हांखे ॾेखारींदासीं। तो अचो त हलूं। मेराणे पहुतासीं। हाणे हाणे अंदरि वञण हाणे वापसि हलो। हा न न वरी हाणे त तव्हां वरी हलो।
वरी हाणे हलूं था गेट खां अंदरि आयासीं। हा हाणे असां आयासीं अंदरि गेट खां। हाणे ॾिसंदासीं असां जानवर ॾिसंदासीं। वेठो जो आहे कर। असां लहंदासीं गाॾी तां। हाणे अंदरि हलंदासीं मेराण जे। वरी हिकु ॿिए बि गेट आयो आहे। हाणे अची वियासीं अंदरि मेराणे में। हाणे हलंदासीं वधीक तव्हांखे ॾेखारींदासीं जानवर। मामा सादिक विया गॾु। हाणे मां सादिक आहे गॾु। मां सादिक हाणे काॾे रस्तो हाणे अंदरि हलंदासीं हिरण फाड़ ॾिसंदासीं सॼा दोस्त गॾु आहिनि अंदरि। हा पंध हाणे ॾिसंदासीं जानवर। हाणे जेको मीर जो बंगलो आहे उहो हिते ई आहे। हुन गॾु अली दोस्त आहे। हाणे हलूं था मीर जे बंगले ते। हुन खां पोइ ॾिसंदासीं जानवर। हुते फारा दोस्तों ही त हिरण जेके साम्हूं बीठा आहिनि। असांखे मां शादी को चयो आहे हिकिड़ा जी दोस्त आहे फिदा हा असांखे ख़बर ई कान्हे। अच्छा वेझो 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 जेके असांखे ॾेखारे ही हिरण। ऐं हिन खां अलावा अॻे ॿिया बि हारा बि आहिनि कुंवर बि आहिनि। तव्हांखे हिरण ॾेखारियासीं। ही हिरण बीठा आहिनि साम्हूं। वरी अॻे हलंदासीं फारा आहियूं हुते हिकु नाजाए हिकिड़ो बंगलो आहे मीर जो उहो बि हाणे काॾे हलंदासीं। हाणे अॻे असां बंगले ते। अच्छा उहो केतिरो परे आहे अञा अॻे सुठो पंध आहे होॾे सूअर बोर ॾिसंदा हली। सही आहे। हाणे हलंदासीं सूअर ॾिसण ऐं बंगलो ॾिसंदासीं। सूअर हलनि त नलको लॻल आहे। हाणे पाणी वाणी पीना थोरो साफ़ु हथ मुंहुं धोऊं। हाणे कुझु रेस्ट कयूं। हाणे न वरी बंगले ते चलण को खाइण जी शेड से असांजी संगत किथे ॿेर ॾिठी त सॼी संगत असांजी ॿेरनि ते लही पई। हूअं त शहर में पैसा न वठणा पिया। आख़िर में दोस्त मुस्तफ़ा मजबूर थी ॿेर ते छापर हणण ते मजबूर थी वियो छो त ॿेर हेठि न पियल आहे। इन करे छापर असांखे हणी पई ऐं ॿेर खे दूंदला विझी ॿेर मां ॿेर कढी वियासीं। हाणे हली रहिया आहियूं मीर जे बंगले ते। मीर जे बंगले खां बाद सूअर उन खां अलावा फाड़ा। सो अचो त हलूं मीर जे बंगले ते। मीर जो बंगलो तव्हांजी नज़र जे साम्हूं आहे। हाणे हलंदासीं मीर जे बंगले ते मथे चढ़ी कुझु नज़ारा कैमरा जे अंदरि कैद कंदासीं। अंदरि बंगले मथे चढ़ी तव्हांखे जेकी मथी रौनक आहे ॾेखारींदा मां शादी तव्हांखे हाणे वठी आयो आहे। गाॾियूं असांजियूं बीठियूं आहिनि। हाणे असां हलूं था अंदरि बंगले में। सो अचो मूंसां गॾु। हे बंगलो अंदरि हलियासीं। हाणे हलंदासीं अंदरि बंगले जे मथे। हे तालो हे हितां ॾाकण आहे। हलंदासीं मथे बंगले ते। गाइस अञा मथे ॾाकण आहे। अञा मथे हलंदासीं बंगले ते। तव्हांखे मंस ॾेखारींदासीं मेराण जा। मां शादी अचे थो पियो सही असां मथे अचूं ॾाकण ते। ॾाकण खां अञा मथे आहे ते
असां मथे चढ़ी फोटू कढूं पंहिंजे दोस्तनि सां दोस्त फिदा हुसैन ऐं दोस्त हफ़ीज़ुल्ला ऐं जेके सभु दोस्त आहिनि हिक ॿिए जा फोटू कढी रहिया आहिनि मथियां जेके आहिनि मंथर पंहिंजे कैमरा जे अंदरि कैद करे रहिया आहिनि सभु दोस्त गाइस सभु दोस्त फोटू कढी ॾियनि असां फोटू कढूं हाणे असां फोटू कंदासीं दोस्त अली मुंहिंजो फोटू कढंदो सब दोस्त फोटो कढिया आहिनि मां बि हिन करे फोटो कढाया हाणे असां वेठा आहियूं ऐं वीडियो बि तव्हांखे बचे थो साईं अॻिते असां हलूं था अॻे वरी गाॾियूं कढी वरी दोस्तनि सां गॾु हाणे अॻे हलूं था मां छा थी करे हाणे काॾे हलंदासीं हाणे हीअं मेराणो पोइ हिते घुमंदा जंगल माफ़ कजो दोस्तो तव्हांखे सही माना सूअर न ॾेखारे सघियासीं असां पाण सही माना न ॾिठासीं छो त मीर जंहिं सूअरनि खे अन्न पाणी ॾींदो आहे सो उहो टाइम गुज़री वियो असां थोरो देरि सां पहुतासीं वरी बि मां सोचियमि त दोस्तनि लाइ बि का न का क्लिप कढी ठां सूअरनि जी सो हीअ आहिनि सूअर मां चयमि दोस्तनि ॾेखारे छॾियां मथां दिलि में ॾुख कनि त मेराणे वे मेराणे जा जानवर न ॾेखारनि सो हीअ आहिनि सूअर वधीक हलूं था थी सघे मथां का ॿी शइ तव्हांखे ॾिसण लाइ मिले सो वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसिजो असां ठाहींदा कुता हिते जेके कुता बि ठाहिया आहिनि तक़रीबन मीर जा वॾा वॾा कुता तक़रीबन 2 लखनि जा कुता 3 लखनि जा कुता तव्हांखे ॾेखारियूं था सोचो ओहे ओए गुड गुड शिकारी आयो साउंड दूते यो पर खादो पे पर पकड़ दे धक्का लगा मेरे करना है ना अरे फिदा आगे ले ना बाबू वीडियो बढ़िया अरे भेण आओ तो जले शिकार मत खाए पे शिकार न खाई करियो हां यो दे खणी आ नारे नहीं हली आती है बढ़िया न खाई दो बीमार न हली आ न खाई दो ना को एकड़ो वजन पे एतबार ना है न वञो एतबार ना है कुत्तो आ अब का होते हैं असा होते झले नहीं गारे दे चौके दे आ दे नहीं अरे रे कोई हाय ही कुत्ता सो घणे जा बाबू तो है गाल खा गया 3 लख जो ए तकरीबन 4 लख जो यो हिकड़ो कुत्तो आहे इन ॻाल्हि ए लख वधा तो ॿुधायो ऐं बेटा मां मेराणे मीर साहब आते दे मीर जी है जो घोड़ो आहे माल जो ऐं इन खां अलावा ही बाबू ऐं ही कुत्ता जेके आहिनि नस्ली कुत्ता आहिनि ही हिते शिकार कंदो आहे मीर खे जानवर पाण त जेका गिदड़ न जानवर न जेका शिकार कंदा ही जेके आहिनि सॼा मीर जा कुत्ता आहिनि हाणे हलूं था जेका मीर जे बंगले ते तव्हांखे हुते ॾेखारींदासीं दोस्तो ही आहे जेका सूअर जो जेका मुंहुं जेका कुत्ता जेके शिकार कंदा आहिनि पोइ जेके मीर शौक़ु कंदा आहिनि हिनखे जेका टंगे रखंदा आहिनि हे हिन जा जेका काता आहिनि सूअर जा ऐं ही कुत्ता वेठा आहिनि मीर जा
सो दोस्तों ही आहे मीर जो ताक हलूं था मीर जे उताक जे अंदरि मीर जा हिते जेको आहे सो शौंक़िया घोड़ा शौंक़िया कबूतर शौंक़िया कुकड़ बि ठहनि मीर जा हिन खां अलावा ॾिसण लाइ वधीक जेको आहे सो मवादु मिलंदो। सो अचो त हुन वीडियो जी तरफ़ ॾिसूं था त मीर छा छा बि आहे। तो ही आहे मीर शानण जा घोड़ा यानी जे शौक़ जा घोड़ा आहिनि मीर शानण जा। हाणे असां हलूं था मीर शाह जी जॻह बंगले मंदरु आहियूं ॾिसंदा मीर शाह जा शौक़ु उन जा जेको आहे Hey there. Subscribe to my channel. जेका सो घोड़ा ॾेखारिया कबूतर ॾेखारिया। हाणे तव्हांखे ॾेखारींदासीं जेको आहे कुकड़ मीर शानण जा। सुबुह सवेरे जो जेको आहे सो मीर उथी निंड मां हिन ते चढ़ी घोड़नि ते सैर सफ़र कंदा आहिनि मेराणे जो या काॾे बि हलिया वेंदा आहिनि त उहे ही हुन सां जेको आहे सो कनेक्ट करे पोइ हुन सां गॾु घुमंदा आहिनि जेको आहे सो सॼो मेराणो। इन खां अलावा हे तव्हां घोड़ा ॾिसी रहिया आहियो हेॾे विदसराय ऐं हे तव्हां मीर जा घोड़ा ॾिसी रहिया आहियो। इन खां अलावा हे कुकुड़ जेको आहे सॼा ही माल जो वाड़ो हे सभु कुझु उहो मीर जो बंगलो ई आहे मीर जा घोड़ा। असां हली रहिया आहियूं हाणे वापसी ॻोठ ॾे। सो अहिड़ा वीडियो ॾिसण लाइ मुंहिंजे यूट्यूब चैनल खे मुंहिंजा सब्सक्राइब कंदा लाइक कंदा। दोस्त हली दोस्त हफ़िज़ुल्ला सभु हाणे हली रहिया आहियूं घर वापसि घोड़ा बि आहिनि। थाधल पीअण हाणे पीतासीं थाधल वेहूं था असां दोस्त मिली वियो ख़याल उमिरि असांजो महिरबानी आहे तव्हां मिलियो असां महिरबानी। पींदासीं थाधल पींदासीं असां सभु दोस्त मां हफ़िज़ुल्ला ऐं अली। हाणे असां थाधल पींदासीं थाधल पी वरी हलूं था ॻोठ मंदिर तरफ़। वॾी ॻाल्हि आहे अकेला अकेला पियो अकेला ई पींदा।